बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, टाक मंझंदि जो वक़्तु आहे। अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु असांजो साथी इरफान राई मौजूदु आहे। हुनजो तालुक़ु आहे एंग्रो कंपनी सां, जेका भाण वारी एंग्रो, ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ पेस्टिसाइड कंपनियुनि में हिन जो वसी तजुर्बो रहियो आहे। ऐं जॾहिं असां कंहिं मसइले ते मुझंदा आहियूं त इरफान साहिब खे घुराईंदा आहियूं, पोइ हुन खां डिस्कस करे पोइ वरी उन मसइले खे सुलझाईंदा आहियूं। त हाणे जेको हीअ पोज़ीशन जेका आहे वण जी, तव्हां आबादगारनि खे पहिरीं ॾेखारियूं कैमरा सां, हीअ ॾिसो त हिन स्टेज में वण अची विया आहिनि। ही 60 डेज़ जा वण, यानी 60 ॾींहंनि जा। त बोरान जो स्प्रे हमेशह 40 ॾींहंनि ते हिकिड़ो कबो आहे, ॿियो 60 ते, टियों 80 ॾींहंनि ते। असां भला पहिरियों स्प्रे त कोन करे सघियासीं, पर हाणे जेको आहे हिन पोज़ीशन में स्प्रे करिणो आहे बोरान जो। त बोरान खे असां टेक्निकल तरीक़े सां असांजे आबादगारनि खे ॿुधायो त हिन पोज़ीशन में माना केतिरो जेको आहे सो क्वांटिटी में जेको आहे फी एकड़ ते स्प्रे कयूं। ऐं बोरान जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि ॾियण जा, हिकिड़ो त या त स्प्रे कयूं या त फ्लड कयूं। त ॿई तरीक़ा ॿुधायो, ऐं घणो ऐं केतिरो ऐं कीअं इस्तेमालु कजे, ऐं कहिड़ियूं जेके भलियूं कंपनियूं आहिनि उन्हनि जो जेको आहे बोरान इस्तेमालु करणु घुरिजे, ऐं उनजा परसेंटेज जेके हूंदा आहिनि छा, इहो डिफाइन करे छॾियो। आबादगारनि खे हिकिड़ो बहितरीनु मैसेज ॾियो। साईं, सब खां पहिरीं महिरबानी साईं मोहम्मद ख़ान वसान साहब। इहो तव्हां पंहिंजी फसल जो माशाल्लाह विज़िट करायो। फसल माशाल्लाह तमामु भली आहे, ऐं वैरायटी जेका आहे उहो बि सुठी आहे, ऐं जेका फ्रूटिंग आहे उहो बहितरीनु आहे। बाक़ी जेका मेन आहे, हींअर असां डिस्कस कयूं पिया बोरान ते, त बोरान बेसिकली जेका आहे उहो हुन जा डिफरेंट जेका रेसिपीज़ आहिनि, डिफरेंट हुनजी केमिकल कंपोज़िशन्स अचनि थियूं। हुनमें कुझु जेका आहे उहो 10% वारा अचनि था बोरिक एसिड में, ऐं एंग्रो जेका आहे उहो एंग्रो फर्टिलाइज़र वटि एंग्रो ज़ोरान जे नाले सां 20% में तव्हांखे बोरान मिलंदो। उहो हुनजो जेका यूनिक फार्मुलेशन ईअं आहे त उहो तव्हां फ्लड बि करे सघो था, ऐं फोलियर एप्लीकेशन माना मथां तव्हां स्प्रे बि कराए सघो था। त उहो तव्हां ॿिन्ही तरीक़नि सां हुनखे इस्तेमालु करे सघो था। ऐं इस्तेमाल जो तरीक़ो इहो आहे त कहिड़ो बि तव्हां बोरान इस्तेमालु करायो त कोशिशि इहो कयो त बोरान ख़ाली जेका आहे स्प्रे करायो कंहिं दवा सां, या के फर्टिलाइज़र, या के न्यूट्रेंट सां, या NPK वग़ैरह जेका अचनि था उन सां तव्हां मिक्स करे न करायो हुनखे। ऐं ॿियो, बोरान जी जेका ज़्यादती आहे उहो बि फसल जे लाइ नुक़सानकार आहे। छाजे करे त उहो जेका आहे हुनजी फसल ते स्ट्रेस आणी सघे थी, हुन बर्निंग थी सघे थी। त हिन जे लाइ, छो त हे माइनर क्वांटिटी, नंढी क्वांटिटी में तव्हांखे खपे थो, ऐं हिन जे लाइ कोशिशि इहो कयो त जेका हुनजी एग्ज़ैक्ट डोज़ आहे उहो तव्हां इस्तेमालु करायो। ऐं डोज़ जे लाइ तव्हांखे हुनजी परसेंटेज ॾिसणु लाज़मी आहे, त उहो जेका हुनजी परसेंटेज आहे मथे लिखियलु उहो केतिरे परसेंट वारी आहे, त उहो हुनखे ॾिसंदे तव्हां हिनखे इस्तेमालु करायो। ऐं साॻे तरीक़े सां इहो बि तव्हांखे ज़हन में रखणु खपे त जेका तव्हां पहिरीं भाण तव्हां वटि इस्तेमालु थियल आहे त हुन में त का बोरान न आहे ॾिनल। सही ॻाल्हि आहे। छो त जेकॾहिं तव्हां बोरान हुन में का अहिड़ी प्रोडक्ट इस्तेमालु कई आहे मल्टी न्यूट्रेंट वारी, या को फास्फोरस बेस या NPK बेस, जीअं असांजी ज़रखेज़ अचे थी, त हुन में असां जेका आहे उहो कन्वीनियंस खे ॾिसंदे त फार्मर खे डबल महिनत न करणी पवे, अलॻि अलॻि सां हुनखे वठणु जेका आहे उहो ॾुखियाई थींदी आहे। त हिन जे लाइ असां हुन में ई जेका आहे उहो विझी छॾी आहे, या NP+ असांजी अचे थी त हुन में बोरान तव्हांखे मिलंदो। त उहो जेका, छो त नंढी क्वांटिटी में हिनखे खपंदो आहे, त कोशिशि इहो तव्हां ज़रूरु ज़हन में रखिजो त उहो जेकॾहिं इस्तेमालु थियल आहे त हुनजी जेका बोरान तव्हां मथां फोलियर स्प्रे करायो पिया त उहो लिमिटेड रखिजो। छाजे करे त वरी उहो बर्निंग थी सघे थी, हुनजो को साइड इफेक्ट थी सघे थो किराब ते। बाक़ी जेका आहे खंधी में ॾियनि त पोइ खंधी में ॾियनि त हुनजो इस्तेमालु ईअं आहे त खंधी त तव्हां जेका असांजी एंग्रो ज़ोरान अचे थी, पोइ घटि में घटि 1.5 किलो, माना 500 ग्राम जी पैकिंग आहे, त उहो तव्हां 3 पैक जेका आहे फी एकड़ तव्हां फ्लड कराए सघो था। अच्छा, इहे आम कंपनियुनि वटि शयूं आहिनि, सभिनी कंपनियुनि वटि तक़रीबन जेका पेस्टिसाइड कंपनियूं आहिनि हुन वटि जेका सुठी मल्टीनेशनल FMC वटि आहे। ॿियो सोना बोरान अचे थो सोना जी, ऐं उहो 3 किलो जी पैकिंग में अचे थो, उहो 10% में आहे। त उहो तव्हांजे 3 किलो सिर्फ़ु फ्लड तव्हां करे सघो था, मथां फोलियर एप्लीकेशन नथी। अच्छा, हिकिड़ो थोरो मुख़्तसर इहो ॿुधायो आबादगारनि खे त इन बोरान ॾियण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? फ़ाइदो इहो आहे त जीअं हे असांजी घणो करे जेका हिन में मिथ ठहियलु आहे उहो इहो आहे त जेका असांजी शेडिंग थींदी आहे, फ्लावर शेडिंग, जेका गुल बाटी जो छाणो थींदो आहे, उहो पंहिंजो बोरान जी जेका घटिताई आहे हुन जे करे थींदो आहे। सही ॻाल्हि आहे। हुन में जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे उहो इहो आहे त इहो सिर्फ़ु बोरान जे करे न थींदो आहे, टेम्परेचर जो इफेक्ट थी सघे थो। साॻे तरीक़े सां ॿियो जेका मेन रोल आहे उहा आहे फास्फोरस जी डेफिशिएंसी। अच्छा, छो त घणो करे बेसल में असां तर में इस्तेमालु नथा करियूं फास्फोरस, त उहो जेका आहे फास्फोरस जी तव्हां एप्लीकेशन हुन में वरी फ्लावरिंग ते अची वरी कंदो त हे तव्हांजी जेका आहे गुल बाटी ते बाक़ाइदा असरु पवंदो, उहो रिटेंशन थींदी हुनजी, गुल बाटी जो छाणो घटि थी वेंदो। सही ॻाल्हि आहे। त हुन जे लाइ तव्हां जेकॾहिं
वरी गुल बाटी ते फास्फोरस ॾियो ऐं हुन खां पोइ मथां जेका आहे तव्हां ज़ोरान ॾियो त इहे गुल बाटी जो छाणो तव्हांजो तवा घटि थी वेंदो। तो दोस्तों इहा मुख़्तसर ऐं वाज़े मालूमात ऐं जामे मालूमात हुई जेको आहे सो बोरान जे बारे में। उमेद त हीअ वीडियो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। जेके बि आबादगार बोरान जो इस्तेमालु करणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ बहितरीनु मालूमात आहे ऐं उमेद त अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जेके आहिनि से वक़्तनि बवक़्तनि अवां ताणी पहुचाईंदा रहंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।